रिपोर्टर अब्दुल्ला चंद दरान जो आलमी ॾियारो मेहरापुर दरियान जे आलमी ॾियारे ते जिस्कम मेहरापुर ऐं सिंध फ़िक्रे फार्म जी मेज़बानी हेठि जिस्कम अॻवान ज़मीर मेमून सरवान चौकियो ऐं सिंध फ़िक्रे फार्म जे चेयरमैन जावेद नागराज सैयद अदब हुसैन शाह जी अॻवानी में ठही रोड लाला फ़हीम खां बाबे फिरदौस ताईं सिंधु दरिया मां गैर क़ानूनी 6 कैनालनि ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई। जिस्कम मेहरापुर ऐं सिंध फ़िक्रे फार्म जी मेज़बानी हेठि गैर क़ानूनी कैनालनि ख़िलाफ़ निकितल रैली शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि तां थींदे बाबे फिरदौस पहुती, जिते रैली में शरीक अवाम पारां धरणो हंयो वियो। रैली में शरीक माण्हुनि जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड हुआ, जिन ते सिंधु दरिया मां गैर क़ानूनी कैनाल ख़िलाफ़ कढण मुख़्तलिफ़ नारा लिखिया हुआ। जिस्कम मेहरापुर ऐं सिंध फ़िक्रे फार्म जी मेज़बानी हेठि सिंधु दरिया मां गैर क़ानूनी कैनाल कढण ख़िलाफ़ निकितल रैली में पीपी शहीद भुट्टो जे अॻवान शाहनवाज़ सोलंकी, जिस्कम शहरी मीरवाह जो अॻवान कामरेड करीम आमिर, सिंध तरक़ी पसंद पार्टी जो ज़िलई अॻवान कामरेड ज़ुल्फ़िकार मल्ला, हारी कमेटी सिंध जो अॻवान कामरेड विलायत नूनारी, सिंध फ़िक्री फार्म जो पीर ऑफ लांगा जी सैयद रज़ा शाह, सैयद रौनक शाह समेत मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे कारकुननि शिरकत कई। रैली में शरीक अॻवान ख़िताब कंदे चयो त सिंधु दरिया मां जेकी गैर क़ानूनी कैनाल कढण वारो मंसूबो जोड़ियो वियो आहे, असीं उन खे रद्द कयूं था। पंजाब हुकूमत ऐं रियासत सिंध दरिया जे पाणी ते धाड़ो हणी ऐं सिंधियुनि जी अवाम खे बर्बाद करण ते असीं सिंधवासी कॾहिं बि इहो थियण न ॾींदासीं। पंजाब साजी सिंध जो पानी मार्च ते सिंध में गैर कानूनी सिंधु दरिया नवां कैनाल ठाहे रहियो आहे ऐं जेके हितां जी गवर्नमेंट आहे पुलिस कॉलेज जी नाम बुनियाद उहा सिंधु दरिया खे हिकिड़ो बंजर बणाइण जी